ओ ये करना जरा ओए भणा रियान आबिद अली खास के लिए बड़े बाबा चाचड़वा ओए देखो जाठो लगो बड़े बा के गुजाच ओए काबू पैर को तो आई खबर बाले सर की वाह बड़े बाबा अंदराऊ जो भाई हाय साली जान जे इनाम मुके लाई ना बड़े बाठो तो लगे कूलर बचाई जो आया सा जो बे दोस्त है पूरो चने मारे तो जमानी के बड़े कोरिया अब्दुल फता नारे जो दिलावर रान तोखे दिलावर दिल वारे के चोबो आहे अल्लाह खुश करे तो हजारन जी दिल जीती ऐसा जो मेमन साहब आए नईम मेमन साहब इनाम लाए ऐ बब्बर शेर पहलवान अचो अल्लाह साईं शेख जी वरी मेहरबानी सुगड़ जी जय मुखे इनाम ॾिनो साईं मोहतरम जनाब हाजी कुल्लण बुखे साहब कामेट्री जो मुंडे इलाही इनाम को पांजे पिरन दोस्तन समेत मलाखड़े में आयो है भाव इस्लाम दीन जदोई जी बड़ी मेहरबानी ऐ भाव सा जो मोहतरम जनाब हाजी असदुल्ला हाने 3 नंबर जा 2 नंबर जे वट ते बीठा मलाखड़े जी दावत देस कबूल न थो करे ओ ये करना जरदारी ये सरदारी भली मलकई सोई दे हाजी जी जोड़ी नवाब खान पर जो असा के कल भी नवाजो आज भी नवाजो ऐसा थोड़ा ताई नवाब खान कल खीसा खोले छड़ा जजन के पैसा हथवारन के पैसा होशियार अदा अदा बाजिदा तवाजा परस्तार चंदा थोरो और विच मैदान ते अचो शबीर बिस्मिल्लाह शंबानी वडी मेहरबानी मलाखड़े में अचा ते अदा हथ बोजिया पहलवान जा अदा मल थे मेहरबानी जाठो लगो बड़ी मथा जाठो लगो है खबे में खबे ओए भणा इत्ते कर मीरबार जिंदाबाद निजाकत मीरबार हथ बोजिया चाचड़ो नौजवान है कोरी सा सिधो मुकाबलो कल ऐलान करे कयो थे नौजवान चाचड़ो ऐ पहलवान वाजिद कोरी मल पेरिया मुकाबलो तवाजे सामो है जाठो लगो है खबे में वरी जाठो खबे में कोरी जो वरी खबे में जाठो पुठो लगो वरी वाह 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 बारो थियो कोरी बचो वाह लगे आदा मलाखे जो हथ जाए वो वांजी जाए ते वेही रहे सजाद जतोई मलाखे जी पूरी वीडियो करे तो पियो जिले जेकाबाद जो सदर है कावरे जो ऐं राहू जो बई भला पहलवान 3 नंबर जा जी चाट भली जोड़ी ताज सामो मुकाबलो करे थी शौकीनन जाठो लगो है सजे में जाठो सजे वाह 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 हुआ सजे में जाठो अगते हलान जी कई गो मुजाहिद अवान अमान लाए बुगटी मैदान में अचन 3 नंबर जी जोड़ी कोरी हथ फौजिया बरी मुकाबलो नैसर भाई कबे जसामो आइन दावा दो अंदरी लगी बात उको दाव कोरी जो चाचड़ खणियो
आबिद अली खास के लिए बाशिदी कदीर शीदी भली चन्नो ऐं शंबानी अला कुराना बिस्मिल्लाह बड़ी मेहरबानी गोडो लगो मेहरबानी असाजो भा कुराड़ो अबड़ो 500 रुपया मुखे कमेटी जा ॾेई छॾिया साईं जी वॾी मेहरबानी कोरी ऐं चाचड़ वारो क्यों बड़े बाबा चाचड़ वाह चाचड़ पुठाणी कोरी के अगी मतलब भली मारे हो ताड़ी अचे चाचड़ जी ताड़ी अचे टे खां बे में पहिरीं मल मारी आहे चाचड़ के ॾेई छॾिया अकबर नागो जिंदाबाद बलोचिस्तान में भी सिंध में भी माशूको गोपांगो बिलोई मैदान में ईंदा माशूको गोपांग मैदान में अचे पहलवान गोपांग मैदान में अचे वाह पुत्र वाह खामोश जजन के गुजारिश आहे थोड़ा बियो थे असांजे जजन के तमल देश खबर पे बा कोरी खबे में जाठो अड़ी बची फासाई अवाण जो उहे शौकीनन वेही न ॾिठियूं ने हाणे बि मल वेही न ॾिसंदो पिराणो सैल सदा मैदान ईंदा मल में जाके सदते बिना ते ओन पासे साईं हाणे असांजे महीना मोकिलियो आहे अली ने शेर साहब 200 रुपया कमेटी जा शेर साहब जी बड़ी मेहरबानी जय कमेटी आया हो तो सा कामड़ी ला समूरन जी मेहरबानी मोहतरम जनाब नवाब खान अली जान शाहानी साहब जा 1000 रुपया ऐं रईस अब्दुल रहीम शाहानी जे तरफा 1000 रुपया 2000 रुपया असांजे भाउ निसार जे खीसे में ही पहुंचिया लगे शाहानी बिरादरी तरफ शाहानी बिरादरी वडो मान बख्शो आ हाजी मोहम्मद सेड़े जी बड़ी मेहरबानी जय कमेटी जो साईं मोहम्मद सेड़ो पहलवान हाजी मोहम्मद सेड़ो शेरन में हिकड़ो लगा कामरान बेण उको मारे विधो आहे पहलवान के मैदान में अचे फिदा चलो मैदान में अचे जैसी माशूक जमाली जाठो लगो बाडे बा दुर मोहम्मद सुमरो वधी लगो अला मोह दे खैर करे से के गुजारिश माग में भी चम त मल दे ध्यान हुजे ऐ शौकीनन के कुदा पो मल दे आनियो था मल आखरे ते खणी था चू मल दे ख्याल हुजे शंबानिया अरे वाह 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 शंबानी तमाम भली मल मल साहब समूरन बिरादरी के गुजारिश है त इनाम जो मलन के जेके मल जिता पंजाब जान त पंजाब में गीत गाइन त असा चाचे के बयान पर हाँ खास ऐलान मेलो मुर्शिद बहन शाह बुखारियो जिले दादू ताल के जोही गोठ अली मुराद शाहानी गोठ बागे खान शाहानी में मथे महीने जी 14, 15, 16 वडे पैमाने ते उन मेले जा ऑर्गेनाइजर ऐं अगवान रईस हाजी अली जान शाहानी रईस अब्दुल रहीम शाहानी ऐं अब्दुल गफ़ार शाहानी ऐं रईस गुलबहार शाहानी रईस काशिफ शाहानी जंहिंजे तरफ़ां ॿिए ऐं टे जोड़ जे पहलवान खे दावत ॾिनी वञे पई उन पहलवान लाइ किराया भाड़ा रहाश खाधा पीता टाइट ऐं ॿिए जोड़ ते रईस जे तरफ़ां 20,000 रुपया इनाम ॿिए जोड़ जे पहलवान लाइ आख़िर ॾींहं ते 20,000 रुपया इनाम
आई ट्रे जोड़ते 10,000 रुपए इनाम तरफा शाहड़ी बिरादरान जे तरफ का ताड़ी लगे हे जाठो लगो बैठे बाव को मारे विधाई से वन मुख्तियार बयानो ऐं जमाली वरी जाठो सजे में काबू कल जो मरियो लगे ताड़ी लगे तो नाम लवड़े पियो नवाज अली शेरो अचे हक नवाज मैदान में ईंदा खालिद बयान अचे अब्दुल करीम जतोई मैदान में ईंदा जतोई मारो थियो जखबे में बड़ी जाठो सजे में लगो है पैर खुतो है आई ते खबर पे हे दा उन के मारे छजे आइंदा से दाव थियो है अवान शायद जाठो आयो है सभिनी सजणनि मौजूद मेहमाननि जा असां शुक्रगुज़ार आहियूं असां हुननि जो पेरनि ते हथ रखी आदर कयूं न उहो बि घटि आहे हिननि जी विख जेका आहे सा असांखे थोराए थो करे पई साईं मुंहिंजा मल असांजे सिंध जी सकाफ़त आहे ऐं सकाफ़त में सदाई हर ज़िले ऐं हर तालुके ऐं हर सूबे जे मलनि जो साथ रहियो आहे लेकिन हिते जेको कुझु ॾिठो थो वञे सो चना क़ौम जो जेको आहे सो तारीख़ी साकार रहियो आहे मल सां हाणे उन मुताबिक़ असांजो जेको हाल आहे सो अवां सॼण जे साम्हूं अर्ज़ु आहे अवल तारीफ़ अल्लाह जी आॾे हम जो ॾातर राज़िक रज़ाक रहीम आहे पाक धणी परवर बि सन्ना सोने सैयद जी आ मदनी मिठो मुनवर जे खया बार बुरन जा अड़ियन जो आधर पर कन ॾेई किसो ॿुधो तो शुरू करे शाइर त मल असांजे मुल्क जो आ वॾो फन फिकर सकाफ़त सिंध जी कंदसि कदुर दान कदुर सकाफ़त सिंध जी कंदसि कदुर दान कदुर पर सिंध धरतीअ सवे पैदा कया पहलवान जिन जो अॼु बि आहे असर साईं शमन शाह जतोई शमन शाह शहज़ादो हो अरे तो शमन शाह त शहज़ादो हुयो जंहिंजो वॾो ज़ोर ज़बर पर गुलाम सरवर जतोई खे परवर ॾिनो हो पावर अर्ज़ आहे त गुलाम सरवर जतोई खे परवर ॾिनो हो पावर गुलाम सरवर जतोई खे परवर ॾिनो हो पावर शेर मीरबर छो न चवां हुयो बाक़ाइदा शेर मीरबर छो न चवां त हुयो बाक़ाइदा बहर गोश बश कलोड़ो घटि न हुयो दिलेर वॾो दिलबर पर गोश बश कलोड़ो घटि न हुयो दिलेर वॾो दिलबर पर गोश बश कलोड़ो घटि न हुयो दिलेर वॾो दिलबर शमन शाह साईं शहज़ादो हुयो हिन जो वॾो ज़ोर ज़बर बल हज़ारे मुल्क जा तंजा नाला निशाबर पर चनन जो भी चाह रहियो आहे मल सां मोतबर खान चनो भी खाशो हुयो दिलण दिलाबर साईं अरे चो त खान चनो भी खाशो हुयो दिलण दिलावर खान चनो भी खाशो हुयो दिलण दिलावर पर पंहिंजो मथो पाण खमीसो जानब जादूगर मोहम्मद ओसमान मज़ेदारो मल वॾो माहिर ताज मोहम्मद बाबो हादन नेकन निशांबर पर रब नवाज तराज वॾो हो गुफ्ते जो गोहर रब नवाज तराज वॾो हो गुफ्ते जो गोहर शागिर्द हिन जा शान भरिया हो तन जो ज़ोर ज़बर अली हसन शेख बेमिसाल हो कुरैशी सिकंदर अली हसन शेख बेमिसाल हुयो कुरैशी सिकंदर नूर मोहम्मद नूरल कलोड़ो कच्चे जो कुंदर शफी मोहम्मद हाजी मोहम्मद गुलाम हुसैन चनू गुलाम हैदर पर गुलाम सरवर गोए खणी वियो ॾेई पहलवाननि खे प्रेशर तॾहिं त कंधार जो लक़ब लाजवाब मिलियुसि जो सोभारो सरवर अॼु वरसी आहे उन वीर जी ॾेई वञी चना पुल ते चकर अॼु वरसी आहे उन वीर जी ॾेई वञी चना पुल ते चकर त नवाब अली नवाब करे उथी तुंहिंजो आधर ऐं बाहिद बश्क वरी तोखे भाउ पाए भाकुर लख कुर्ब ॾेई थकल आहे कंधार जो कादर
लियाकत सुगड़ शेर लिखी कयो हाल पंजो हाज़िर आया सजी संगत जो मां निसोरो नौकर ही खुशियुनि जो मंज़र सदा वसे सिंध में कादर जोड़ा कुदरत सी जबल जायूं झंग मीर मक्के में मुरसल आए त नबी रखा नंग आया मल मैदान ते था रानीपुर में रंग सदराबदी सोनन विदा जाता वाटा वंग शमन शाहे जतो यखे केवण खुट होया अंग अड़ियूं झटियूं उठ डावण बिटा बिलण बंग पबे खस ठाठा जाठा ॾाढा हयूं डंग कभी सजी अंदरी बारी उखरी मोरी अंग फिंतो मुन पुठो पासो करे दोदन छॾिया दंग झल झटी झिम ढाकूं वॾा ढंग बलारी बारे विचो वताऊं बची बिटा बंग उथल उछल तिखियूं छुरियूं तंग वरियो वारियो फिरियो फाटो टुपी हणनि टंग मारे मल मलूक ते चुंगारनि पिया टंग सोनी धरती संग सदा वथन सिंध मेहमान मेज़बान जी हेॾा सरकी ऐं मेतलो हेॾा चन्नो ऐं जमाली वारो कयो आहे हेॾा वारो कयो आहे सरकी जाठो आयो आहे बाले सरकी वाह सरकी उको मारे विधो वाह जाठो बाले वाह वारे में हथ निकला वधक अजक परांडा ताड़ी अचे जबरदस्त ताड़ी अचे कणकुन जा छटल खेत भरल खीर कटोरा कदलोयूं लुंगियूं लाड़ जूं हीरन जा हिंदोरा अजरक कोई चुनियूं खेस खथा की न खसायो उतो सिंधु जा वार सिंधु के बचायो शान के साईं अजरक पराए तो पियो अजरक सकाफत सिंध जी मेहमानन के खास तोहफे तौर मान वारो साईं नवाब खान चन्नो शहानन के अजरक पाराए तो पियो चन्नो ताड़िन जी गूंज में असां मान वारे साईं जे हर साल 10,000 रुपया मेतरे साहब के मेतरो पाण भी होथी नोती जा मलाखड़ा कराईंदा आहिनि आतर फकीर मेले जा राहु सिधो पटे सिधो लाथो जेको जो करे या दात पो पट जी विया पेर कौरे जे जा अगीमल वाह राहु बई मला मारियो ताड़ी अचे राहु जो राहु खानदानी मलन राहु जो कौरे जो अचे पंजो 500 रुपया वठी हाणे तोड़े किरी भी पियो आहे शानी हां खसूसी इनाम किरे के असा जो मानारो साईं हाय साली जान जे तरफा 500 रुपया ची पंजो कौरे जो वठी वने छा याद कंदे शान जा इनाम किरे के भी मिली अचे परवर राजा शर मैदान में अचे अरशद चाचड़ मैदान में ईंदा परवे दवा जज जे लाइ 500 रुपया ऐं 500 सही आहे न हाणे तोखे चई सही आहे असांजो कुरान अपने जे तरफ़ां 200 रुपया हिन असांजे कामेटर जे लाइ अचे आलम गूगो ऐं चन्नो पोशाक पंहिंजे इनाम मूंखे इलाही न वाडे बा आलम गूगो जाठो लगो आहे वाह चाचड़ तुझा उका दावा करणो कोरी जो बचण आहे राजा छरू राजा मजबूत कर अब ये थे तो नाले चाचड़ कोरी सुधीर वेही रहे बाकी अरशद 1 मिनट हुयो सॼे शौक़ीननि जो इसरार आहे जाठो लॻो आहे
जाते ने तो पियो सर जो वठण आहे सर जाठो आयो आहे चाचड़ वरी सर जो जाठो वाह कंधारवा वाह शरवा ओको मारे विदे ताड़ी ते हिकड़ी फजल चाचड़ मैदान में 3 नंबर जो अचे पहलवान शाबान सर जे लाइ 1000 रुपया सख्त मुकाबलो बल्ले पहलवान जो प्रीत की जुदा कंतन पियारन खे कबो काडे मिले कर चंद्र जो जलवो सितारन जो कमाल मुर्शिद जी मंडी जाठो कामरान बेहण हो बेहण तमाम भली मलक लगे कोरी तमाम भली मल खबे में जाठो लगो कूलर बचाई जो कूलर सिधो कजो फजल चाचड़ भली मल कई फैशन पहलवान आबिदो खास केली 500 रुपया नजबी शानी जे लाइ असा जो बियो दोस्त है अकबर नाग 500 रुपया नजबी शानी जे लाइ जमाली चंगे मारे विदो जमाली के माशूक आशिकन मारे विदो 2 महीना अग में चेड़ी गई माशूक जमाली अब्दुल कादिर कादे पहलवान अब्दुल कादिर मल थी की खबर न पई सवन साहब जा नोट घोड़े पयो दे चढ़ी हां कोरी ऐं चाचड़ मल पोइ मुकाबलो जबरदस्त इरफान पहलवान इरफान पंहिंजे चाचड़ जे 12 फिरे थो कोरी वॾो जाठो लॻो आहे लगे ताड़ी चाचड़ ऐं कोरी हथ पहुचिया पंहिंजी जाइ ते कोरी चाचड़ जाठो आयो आहे जाठो लॻो आहे कोरी लगे ताड़ी कोरी जिंदाबाद अब्दुल कादिर नारे जो कोरी जिंदाबाद अब्दुल कादिर नारे जो जिंदाबाद